मिशा मुस्लिम लीग नून जो क़ायद मियाँ नवाज़ शरीफ ऐं वज़ीर आज़म मियाँ नवाज़ शरीफ शहबाज़ शरीफ जल्द सिंध जो दौरो कंदो ऐं सिंध जे अवाम सां मिलंदो। सिंध जे तरक़ी ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ मुख़्तलिफ़ मनसूबनि जो ऐलान कंदो। मुस्लिम लीग नून जी हुकूमत मफ़ाहमती अमल ते कमु करे रही आहे। हाल समेत ज़िले मटियाला जी अवाम लाइ माशाअल्लाह हाउस जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मुस्लिम लीग नून सिंध जे सदर माशाअल्लाह हाउस हाल में ईद मिलण लाइ पहुतल नून लीग सिंध जे उहिदेदारनि कारकुननि ज़िले मटियाला जे टिन्ही तालुक़नि हाल न्यू सैदाबाद ऐं मटियाला जी रहंदड़ मुख़्तलिफ़ बरातियुनि जे मुअज़्ज़िज़िन सां मुलाक़ात करण दौरान कयो। हुन चयो त नून लीग जी हुकूमत दुश्मन मुल्क के हमले जो मुंह तोड़ जवाब ॾींदे दुनिया खे ॿुधाए छॾियो त कंहिं बि पाकिस्तान ॾे बुरी नज़र रखी त मुल्क जी फ़ौज ऐं अवाम हिकु थींदे खेनि इबरतनाक शिकस्त ॾींदा। नून लीग सिंध जे सदर बशीर अहमद मेमण ऐं नसीर अहमद मेमण चयो त नून लीग हुकूमती वाॻूं संभालण बाद मुल्क जी मुआशी हाल तमामु बहितर थी आहे। मुल्क तरक़ी ॾांहुं गामज़न आहे। इंशाअल्लाह मुल्क जो नालो दुनिया जी तरक़ी पाईंदड़ मुल्कनि में लेखियो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।